अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि वहदहु वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमिनन नासि मन यश्तरी लहुवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाहि बिगैरि इल्मिन वयत्तखिज़हा हुज़वा। उलाइक लहुम अज़ाबुम मुहीन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मन अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हमदई सना किबरियाई अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए जेको इन समूरी दुनिया जो अकेलो हाजत रवा मुश्किल कुशा दाता व दस्तगीरा लातादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया इमाम हुदा खातमुर रसूल व खातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम मुअव्वज जे सामू अल्लाह करीम जे पाक कलाम कुरान मजीद जे 21 सिपारे सूरत लुकमान मजा एक आयत करीमा तिलावत कई है। अल्लाह रब्बुल आलमीन इन्हीं आयत करीमा मज कुछ मानन जो तज़किरो कयो है जेके मानू अल्लाह रब्बुल आलमीन जे दीन का अल्लाह जे रस्ते का अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत का मानन के थेड़िन था गाफिल कन था परे कन था आयोनिया सा गडो गड उहे दीन जो मजाक भी ठाहिन था। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो एड़न मानन जे लाए रुसवा कुन ख्वार करण वारो जलील करण वारो अजाब तैयार थियल है। अल्लाह रब्बुल आलमीन पाने कलाम पाक कुरान मजीद के अंदर असा के कई गुनाहन का तंबीह कई है जेके अल्लाह करीम गुनाह बुधाया न उन्हनि गुनाहन में एक गुनाह मौसीकी भी आहे गायण वजायण भी आहे नचण ऐं डांस करण भी आहे। अज कुरान पाक ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फरमान वजा
चंद ॻाल्हियूं पेश कंदासीं ऐं उन खां पोइ आऊं ही समूरो जेको समाज मुआशरो आहे मुसलमाननि जो, उन्हनि सभिनी खे पंहिंजी ज़िंदगी जो जाइज़ो वठणु घुरिजे ऐं ज़िंदगी में जेके बि ख़ुशियुनि जा लम्हा अचनि था, ख़ुशियूं अचनि थियूं, उन्हनि में तौर तरीक़नि जो जाइज़ो वठणु घुरिजे। असां बेहिसियत मुसलमान नबी मुकर्रम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजा उम्मती, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौसीक़ी वारे गुनाह का असां के केतिरे क़दुरु मना कयो ऐं जेकी माण्हू इहो कम कनि था अल्लाह रसूलुल्लाह जी नज़र में, उहे माण्हू कहिड़े मक़ाम ऐं मोड़ ते पहुतल आहिनि, अल्लाह रसूलुल्लाह वटि उन्हनि जी इज़त छा आहे ऐं आख़िरत में इन्हनि माण्हुनि जो नतीजो छा निकिरंदो, अंजाम छा थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान ख़ुसूसन पंहिंजे मुसलमान ॿारनि खे राहतो सुकून हासिल करण जे लाइ अल्लाह करीम पंहिंजी इबादत फर्ज़ कई आहे। अल्लाह रब्बुल आलमीन नेक साले अमल ॿुधाया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान पाक जी तिलावत ॿुधाई आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो, कुरान पाक मुसलमान मोमिन जी दिल के सुकून ॾियण वारो आहे। मुसलमान मोमिन हो, मर्द हुजे या औरत हुजे, उनजी दिल ठरी पवंदी आहे, सुकून में अची वेंदी आहे, राहत ऐं लज़्ज़त हासिल कंदी आहे। छा मां? कुरान मजीद जी तिलावत मंझां। कुरान मजीद पढ़ण सां मोमिन मर्द औरत खे सुकून मिलंदो आहे ऐं कुरान पाक पढ़ण सां इंसान जा जेके परेशानी वारा मामलात आहिनि, उन्हनि खां बि इंसान खे छुटकारो मिलंदो आहे। अल्लाह करीम पंहिंजे कुरान पाक में फरमायो, या अय्युहन नासु क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफाउल लिमा सुदूर। अल्लाह करीम फरमायो, ओ इंसानो, अवाजे रब्बे करीम जे तरफां नसीहत अची चुकी आहे, समझाणी अची वई आहे, सबक अची वियो आहे, व शिफाउल लिमा फिस सुदूर। ऐं अल्लाह करीम फरमायो आहे, इहो कुरान पाक आहे जेका नसीहत समझाणी आहे, इन्हीअ में शिफा बि रखियल आहे। अल्लाह करीम अवाजे दिलनि में जेके परेशानी वारा मामलात, परेशानी वारियूं ॻाल्हियूं आहिनि, अल्लाह करीम कुरान पाक जे पढ़ण जे बरकतन सां, रहमतन सां, कुरान पाक के पढ़ण जे करे अल्लाह करीम अवाजे दिलनि खे सुकून अता करे छॾींदो आहे, बीमारियूं ख़त्म करे छॾींदो आहे। अल्लाह करीम फरमायो, इन कुरान पाक में रहमत भी रखियल आहे, हिदायत भी रखियल आहे, पर कंहिंजे लाइ जेके ने कुरान पाक खे मञनि था। ओ मुसलमानो, अल्लाह करीम इन आयत करीमा में एक अहम ऐं बुनियादी नुक्तो बयान इहो कयो आहे। अल्लाह करीम फरमायो आहे, ओ जेके कुरान पाक खे मञनि था, कुरान पाक ते ईमान रखनि था, उन्हनि खे दुनिया जा आवाज़, साज़, मौसीक़ी, गाना, शेर और शायरी सुकून न ॾींदा, बल्कि कुरान पाक पढ़ण सां उन्हनि खे सुकून मिलंदो आहे। अल्लाह करीम इशारतन इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, जेकॾहिं तव्हां ईमान जी दावा करियो था, मुसलमानी जी दावा करियो था ऐं कुरान पाक पढ़ो था, जेकॾहिं अव्हां खे सुकून नथो मिले, अव्हां जे दिलनि जो मर्ज़ ऐं कुदूरतूं परे नथियूं थियनि, अव्हां जा दिल साफ़ शफ़ाफ नथा थियनि, अल्लाह करीम तव्हां जे दिलनि में जेका बीमारी पैदा कई आहे, कुरान पाक जे पढ़ण जे करे जेकॾहिं उहा बीमारी ख़त्म नथी थिए, त यादि रखी छॾियो, अल्लाह रब्बुल आलमीन जे कुरान जी इहा आयत ॿुधाए थी त पोइ तव्हां में ईमान कोन्हे को।
जो अल्लाह रब्बुल आलमीन पने गालन में सच्चो वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा गाल में कौल में अल्लाह करीम का वधीक सच्चो केरा अल्लाह करीम ने जो कुरान पाक नाजिल कयो यो कुरान पाक अल्लाह जो कलाम अल्लाह रब्बुल आलमीन जी गाल यकीनन या गाल सच्चिया तो जेके भी ईमानदार हुंदा कुरान पाक पढ़ंदा उनन के सुकून मिलंदो दिनो बीमारियों खत्म थी वेंदियो आलो पर जेकर मुसलमानो कुरान पाक पढ़न सा पोइ बावा जी मुजी दिल मुसलमान जी दिल सुकून में राहत में नथी अचे दिल परेशानियों मुसीबतों बीमारियों खत्म न थी तो कोई समझो तो तमाम ईमान का खाली आयो अल्लाह करीम पने कुरान पाक मुसलमान जिले शिफा जो मुसलमान जिले सुकून जो सबब बुदायो फरमाए अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह ओए मानो जिन ईमान आंदो वरी बुध जो अल्लाह करीम बुधाए दो जेके ईमानदार आइन जेके मोमिन आइन जेके अल्लाह के कुरान के सिद्ध के दिल सा मञता अल्लाह करीम फरमायो ओ न जो दिलो कुरान पाक साईं राहत में अचन जो सुकून में अचन जो जिया वे कुरान बुधंदा हन जो दिलो ठरियो पवंदो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब ओ खबरदारो दुनिया वालो ईमान वालो जेकना अल्लाह करीम जे तरफा के दिलन जो को सुकून नसीब छणो सुकून सादत का नसीब थियणिया तो अल्लाह करीम जे जिक्र सा अल्लाह करीम जे कुरान के पढ़न सा अल्लाह करीम जे इबादत करण सा अल्लाह करीम के याद करण सा अल्लाह करीम जे तस्बीहात पढ़न सा अल्लाह करीम जे तकबीरात पढ़न सा अल्लाह करीम जे तहलीलात और तमहीदात पढ़न सा अवाजे दिलन के सुकून मिलंदो वरी फरमाए अल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात तूबा लहुम व हुस्नु मआब फरमाए ओ वे मानो जिनन ईमान आंदो ईमान आने का बाद में अमल साले कयो उनन जले खुशखबरियो आइन ओ जेके ईमान आने का बाद में अमल साले कंदा कुरान की तिलावत कंदा पनो पान के गुनाहन का बचाइंदा अल्लाह रब्बुल आलमीन जेता तो फरमा बरदारी में बानब में जिंदगी गुजारिंदा पर भाई उनन जले खुशखबरियो आइना ओ वे खुशखबरियो जेके अल्लाह रब्बुल आलमीन पने नेक बानन के दुनिया में बेइज्जत वारियो बुदायो दुनिया में बकामयाबी वारियो बुदायो आखिरत में बकामयाबी वारियो बुदायो फरमाए उनन जो आखिरत में भी ठिकानो डाडो भलो आ व मिनन नास मन यश्तरी लहवल हदीस ओ मुसलमानो अजान जे बजाए कुरान की तिलावत जे बजाए दीनी जलसा बुधन जे बजाए दीनी तकरीरों बुधन जे बजाए अल्लाह करीम जे घरन में अची करे दुआ या कलिमा तो अदकार पढ़ जे बजाए पढ़े रस्तन में रोडन ते सफरन में हदरन में कारोबार में मामलात में अल्लाह करीम जो जिक्र करन जे बजाए जेके मुसलमान गाना बुधंदा जेके गाना गाइंदा जेके मौसीकी जा शौकीन आइना जेके मौसीकी आला जा दोल जा धमामन जा शौकीन आइना बाजन जा बासरन जा शौकीन आइना ओ मुसलमानो अल्लाह करीम जी नजर में ये कितरे कदर किरे लागिना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर में ये मानो कितरे कदर किरे लागिना जाहिर तौर कपड़ा भी भला हुस्न रंग ढंग भी आ बधाई भी आ गाड़ी भी आ दौलत भी आ पैसो भी आ चालाकी भी आ सब कुछ मौजूद आ पर जेकर अल्लाह जे जिक्र खा अल्लाह जे फिक्र खा अल्लाह जे कुरान का सीधी राह का भटकी करे शैतानी राह गानन मौसीकन वाले रास्ते ते हलन दड़ायो लेकिन शेर और शायरी जेका शिरकिया बिदती आए उन्हें ते हलन दड़ायो तो रब करीम जे तरफा छान जामा फरमाए व मिनन मन यश्तरी लहवल हदीस लियुदिल्ल अन सबीलिल्लाहि बिगैरि इल्मिन व यत्तखिदहा हुज़वा मरन मजा कई माण्हू अहिड़ा आहिनि जेके लहवल हदीस जेके फुदूल ॻाल्हियूं जेके दीन जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं जेके शैतानी रस्ते ते आणण वारियूं ॻाल्हियूं आहिनि उहे ख़रीद कनि था लियुदिल्ल अन सबीलिल्लाह जीअं त अल्लाह करीम जे बाननि खे अल्लाह जे रस्ते खां छेड़े करे अल्लाह जी बानब खां कढे करे
शैतानी रस्ते ते आने न दीन जो मजाक उड़ाइण अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन्हनि माण्हुनि जे लाइ रुसवाई रुसवाई आहे रुसवा कुन तबाह करण वारो ज़लील करण वारो अज़ाब आहे हदीस शरीफ किताब अल मुअज्जमुल कबीर जे अंदर हदीस मौजूद आहे मौसीकी जा शौकीनो ॿुधो नबी मुकर्रम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ने इरशाद फरमायो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जड़ा अल्लाह करीम शैतान के जन्नत मां तड़े करे हिन ज़मीन ते मोकिलियो अल्लाह करीम सा शैतान मुखातिब थियो ओ मुंहिंजा रब करीम तो त मूंखे पंहिंजी रहमत खां तड़े छॾियो आहे अल्लाह करीम तो पंहिंजी बाज खां मूंखे महरूम करे छॾियो आहे पर हाणे ॿुधा मुझो अमल केड़ो आहे हिन दुनिया में रहण खां बाद में अल्लाह करीम फरमायो तो तुझो अमल जादू आहे अल्लाह करीम जे प्यारे हबीब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तो जादू शैतानी अमल आहे अल्लाह करीम पाने प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ज़बानो बयान करायो शैतान वारी पुछा करे तो मुझे अल्लाह मुझे गाल छाहे मुझो कौल छा होए मुझे गालियों केड़ियों केड़ियों आए ना अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मज़ामीर और मौसीकी गायण वजायण ऐं उन जा जेके आलात आहिनि इहे तुंहिंजो ॻाल्हाइण आहिनि इहे तुंहिंजूं ॻाल्हियूं अथव ओ मुसलमानो डिगी वदी हदीस मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ते जेके गाना गाइण आहिनि ऐं गाननि मौसीकी जा जेके बि आलात आहिनि ये सब जा सब शैतानी हथियार आहिनि शैतानी ॻाल्हियूं आहिनि ओ मुसलमानो ॾिसंदा वञो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे पंहिंजी राह नसीब कंदो आहे अल्लाह करीम पंहिंजे बाननि खे क़ुरानी नूर नसीब कंदो आहे अल्लाह करीम पंहिंजे बाननि खे नमाज़ जी तौफ़ीक़ ॾींदो आहे अल्लाह करीम उन्हनि खे इस्लाम नसीब कयो आहे अल्लाह करीम मिठड़े मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उम्मत हुजण जो शर्फ नसीब कयो आहे पर उन जे बावजूद बि जेकॾहिं ज़िंदगी में इहो अमल मौजूद आहे जेकॾहिं पाण ॻायूं था या पाण ॿुधण जा शौक़ीन आहियो या पंहिंजी शादियुनि ते ख़ुशियुनि ते इहे शयूं वॼायूं था या दुकान में हमेशा इहा शइ असांजी हले पई थिए या गाॾियुनि में इहा शइ हमेशा हले पई थिए या असांजी बन्नी में को ट्रैक्टर हल खणण आयो आहे त उन में बि इहा शइ हले पई थिए असीं सुकून सां ॿुधूं पिया असांखे का तकलीफ़ कोन थी थिए असां कंहिंखे रोकियूं कोन था टोकियूं कोन था इहो अमल ख़तमु कोन था करियूं यानी कि असीं शैतानी अमल ते ख़ुशि आहियूं शैतान जा पैरोकार आहियूं हम अल्लाह करीम पंहिंजे क़ुरान पाक जे अंदरि इरशाद फरमायो आहे रब करीम जॾहिं शैतान खे जन्नत खां तड़े कढियो हुयो जॾहिं इंसान खे शैतान जे मथां अल्लाह करीम इज़त ॾिनी हुई तॾहिं शैतान जा इहे जुमला हुया अराइतक हादल लज़ी करमत अलैया लइन अखरतनी लअहतनिकन दुर्रियतहू ओ मुंहिंजा रब करीम तो हिन खे मुंहिंजे मथां इज़त ॾिनी आहे तूं मूंखे मोहलत ॾे ॾिस ताऊं कीअं तो हिन जो पाणो पटां ॾिस त इन जे औलाद खे आऊं कीअं तो गुमराह कयां अल्लाह करीम छा फरमायो आहे इज़हब फमन तबिअक मिनहुम फइन जहन्नम जज़ाउकुम जज़ाअ मग़फ़ूरा ओ शैतान वञी करे थेड़ा मुंहिंजे बाननि खे पर यादि रखी जॾहिं इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तान ओ जेके मूंसां रब्बुल आलमीन सां मुंहिंजा बाना सच्चा हूंदई मुंहिंजी इबादत में सच्चा हूंदई मुंहिंजी परहेज़गारी में सच्चा हूंदई मुंहिंजी इताअत और फरमाबरदारी में सच्चा हूंदई यादि रखी छॾिया उन्हनि बाननि ते तुंहिंजा वस कोन हलंदा उन्हनि बाननि ते तुंहिंजा ज़ोर कोन हलंदा केतिरे क़दुर बि तो शैतानी पंहिंजा हरबा इस्तेमाल करे अॻियां अचनि या पुठियां अचनि साॼे अचनि या खाॿे अचनि जीअं शैतान चयो हो ताऊं ईंदुसि पर यादि रखजां मुंहिंजा जेके बाना हूंदा जेके मूंसां मुहबत करण वारा हूंदा उहे तुंहिंजा ताबेदार कोन थींदा पर जेके तुंहिंजा ताबेदार थी पिया उन्हनि सभिनी जो ठिकाणो तोसां गॾु जहन्नम आहे ओ मुसलमानो
ही जेको गायण वजायणा मौसीकी सादा इन्हें जा जेके भी आलात आइन ये सब शैतानी आवाज शैतानी गालियों आइन शैतानी कौल आइन ये जेके मुसलमान मर्द औरतों इन शैन जा शौकीन आयो अज तो बताइब थी वनो हला जेकर इन हालत में फोत थी वो हला तो याद रखी जो मौत बड़ा भी दर्दनाक थींदी तो कब्र भी ॾाढी दुखी थींदी तो महशर भी ॾाढो दुखियो थींदो अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने प्यारो साहब हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद रदियल्लाहु ताला अन्हु जिन फरमाइंदा लवल हदीस मजा मुराद अल्लाह जी जात जो कसम गानो अल्लाह जी जात जो कसम गानो अल्लाह जी जात जो कसम गानो हजरत अब्दुल्लाह बिन मसऊद 3 दफा कसम खणी करे मुसलमानन के खबरदार दा कन ओ मुसलमानों मता कलमो पढ़ का बाद में नबी जा उम्मती थियण का बाद में इनन शैन जा शौकीन न थी पइजो इनन शैन जी खरीदो फरोख्त करण वाला न थी पइजो इनन शैन के फैलाइण वाला न थी पइजो इनन शैन के पंहिंजे खुशियन में शरीक थियण वाला न थी पइजो छो जो इहो शैतानी अमल आहे इहो अमल करण सां अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नाफरमानी थींदी आहे मुसलमानों ही गायण ही वजाइण ही जेके मुसलमान शौक़ सां कंदा ख़ुसूसन असांजो नौजवान तबको मोबाइलों खणी करे ॾिसूं त भरियूं पियो आहे हिन में ॻाइण सां गाननि सां अल्लाह करीम जे प्यारे बि छा ॿुधायो त शैतानी कौल आहे शैतानी ॻाल्हियूं आहिनि ॻाइण वॼाइण गाना मुसलमान जेसी ताणी ये शयूं ॿुधे न वॼाए न भले जेके असांजे बचड़नि खे पढ़ाइनि पिया असांखे 5 वक्त अज़ान ॾेई ॿुधाइनि पिया कलमो पढ़ाइनि पिया मुसलमान कनि पिया मरण खां बाद में गुस्ल ॾियनि पिया जनाज़ा पढ़ाइनि पिया बख़्शिश दुआऊं रड़ी रड़ी करे घुरनि पिया हर नमाज़ में ये मुल्लनि खे कहिड़ी ख़बर इन्हनि खे छॾे ॾियो बसि असांखे पंहिंजी बिरादर राज़ी रखणी आहे गाइण वॼाइण न कयोसीं हिकिड़े हमरा मूंखे दावत ॾिनी शादी जी जैसे मुंहिंजे पुट जो निकाह आहे पर गायण वजाइण आहे मुझे गायण वजाइण आहे मूंखे दावत ॾीं पियो ऐं हुते अची वियो सॼो त पोइ पंहिंजी इज़त जो ऐं मुंहिंजी इज़त जो बि पाण ज़िम्मेदार हूंदे पोइ मूंखे ख़बर ई छा चई अंदाज़ो लॻायो असां मुसलमान आहियूं मूंखे चई साईं इहा दावत हिन वारे आउं वापसि थो वठां नंढे छोकिरे जी शादी कंदुसि पोइ हिन में इहा शेकुन कंदुसि पोइ तव्हांखे दावत ॾींदुसि मना के ही जेको आलिम तबको आहे असांजो ख़ैर ख़वाह आहे असांखे सिधी राह ॿुधाइण वारो अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे तरफ़ां असांजी भलाई वारा सुठा अमल ॿुधाइण वारो अल्लाह रसूल जे तरफ़ां जेके बुछड़ाई असांजी तबाही वारा अमल आहिनि उन्हनि खां आगाह ऐं ख़बरदार ऐं तंबीहात करण वारो जेको तबको उलमा जो आहे हाफ़िज़नि जो आहे नमाज़ूं पढ़ाइण वारनि जो आहे सुम्हारी वारनि जो आहे इहे भले नाराज़ थी पवनि पर वॾेरो राज़ी थियणु खपे वॾो भाउ राज़ी थियणु खपे वॾी भेण राज़ी थियणु खपे खुशियूं क़िस्मत सां थींदियूं आहे हर रोज़ खुशियूं थियनि हर रोज़ गाना वॼनि कमाल कहिड़ो आहे अल्लाह रसूलुल्लाह सां कहिड़ी वफ़ादारी थी कमाल त तॾहिं जॾहिं क़िस्मत सां तव्हांजी खुशी थिए क़िस्मतनि सां तव्हांजा इहे मुकिया अचनि ऐं उहे आहिनि अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ कमाल त तॾहिं आहे यार किस्मत सां खुशी आई आहे ऐं असां उहा खुशी बि आहे न ईअं ई निभाई आहे ईअं ई तौर तरीक़ा पूरा कया जीअं अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तक़ाज़ो हुयो हुन जी फरमाबरदारी में कि ही मौसीकी ही गाइण वॼाइण ही तबाही जो सबब आहे बर्बादी जो सबब आहे ऐं ही को मुसलमान जो पेशो न शैतानी ॻाल्हि अमल खां पोइ ही काफ़िरनि जो वॾे में वॾो हथियार आहे ही जो मौसीकी साद ही नालात ही बाजा ही गायण वजाण ही दोहल ही तबला ही बांसुरियों ही सब शैतान का बाद में काफिरन जा आलात ही मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ज़माने मुबारक के खणंदा वञो मुसलमानों अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन मक्की दौरान नदर बिन हारिस काफिरन जे सरदार मजाहिद सरदार अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जे मानन के दावत तबलीग अल्लाह जी तौहीद जे अल्लाह जी इबादत नानन बया आखिरत जी खबरदारी दियन बया आखिरत जे अजाबन खान तंबीह करे मुसलमानन के सिद्धि राह में आने करे अल्लाह करीम सा जोड़न बया जे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जगह ते विदा हुआ तबलीग कंदा हुआ ए नदर बिन हारिस न के अलावा जे के काफिरन जा सरदार हुआ ए पैसे वाला हुआ अज जे दौर में भी जे के पैसे वाला माण्हू आइन जिनन मत 4 टका हन उनन के या बड़ी मां बड़ी मगी हुंदी आ त असांजी पंहिंजी ख़ुशी आ सी पाण पंहिंजी मर्ज़ी तां मल्हाईंदा दे अल्लाह जे घरनि जी बका इज्जत कान छॾबी आ अल्लाह जे क़ुरान जी बका इज्जत कान छॾबी आ अल्लाह जा घर मस्जिदूं उहे घरनि सां गॾु आहिनि उते वॾी आवाज़ में का सांड हलाया था वञनि अल्लाह जो पाक कलाम उन्हनि घरनि में पियो आहे मुसलमान माइरो भाइरो भेनरो ॿुधो अल्लाह करीम जा पाक कलाम जे घरनि में पिया आहिनि उन्हनि घरनि में तव्हां इहे शयूं वॼायो था शैतानी मलाखड़ा क़ाइम ऐं दाइम कयो था खड़ा कयो था अल्लाह खे नाराज़ कयो था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि जी नाफ़रमानी कयो था अल्लाह करीम जो पाक कलाम तव्हांजे घरनि में तव्हांजे घरनि जे बर में मुक़द्दस घर मस्जिद आहे उन में पियल इहे पाक कलाम उन जी केतिरे क़दुर बेहुरमती थिए थी केतिरे क़दुर तौहीन थिए थी हा हा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये अल्लाह करीम जो कलाम ॿुधाए करे अल्लाह करीम ना सरड़ो कंदा हुआ ये काफिर सरदार ॾिसंदा हुआ हा मुसलमाननि जो नबी इतां लॻियो आहे इन्हनि माण्हुनि सां इहे ख़बरूं चारो करे वियो आहे फौरन उते ढुणंदा हुआ ख़बरदार तव्हां मतां इन माण्हू जे पोयां विया आहियो ही ॻाढ़ियूं अथव ही हिननि सां तव्हां वञी करे राति गुज़ारियो उन्हनि खे चई छॾींदा हुआ जीअं ही चवनि तीअं तव्हांखे करिणो आहे उहे राग बि थींदा हुआ उहे डांसूं बि थींदियूं हुयूं उहे नाचे कूद बि थींदा हुआ ओ मुसलमान हुयो काफिरनि जो हथियार आहे मुसलमाननि जो न अल्लाह करीम फरमायो अफमिन हाज़ल हदीस तअजबून व तضحकून वला तबकून व अंतुम सामिदून फस्जुदू लिल्लाहि वअबुदू ओ मुसलमानो अल्लाह करीम जादो चवे हिन कुरान पाक इन ॻाल्हियुनि खां तव्हीं ताजुब वठो था ॿुधी करे तव्हीं खिलो था रो छो नथा अमी कुरान का इराज़ था करियो गफलत था बरतियो अल्लाह रब्बुल आलमीन जे इने कलामे पाक जे इने आयत करीमा जे बिल लुगतन में इहा भी माना अचे थी जे तव्हीं ॻाइण वॼाइण कयो था अल्लाह जे क़ुरान मजा ताजुब छो न था वठो अल्लाह जे क़ुरान मजा नसीहतूं छो न था वठो अल्लाह करीम जे क़ुरान मजा सबक छो न था वठो अमी खिली मज़ाक करे अल्लाह करीम जे ॻाल्हियुनि खे तव्हीं छॾे ॾींदा आहियो उन जी का परवाह कोन था करियो तव्हीं रो छो न था हिकड़े पासे मोमिन जी सिफत रब करीम बयान कया इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून फरमाइजे के मोमिन आहिनि जीअं अल्लाह करीम जो आयतूं अल्लाह करीम जो ज़िक्र ॿुधायो वेंदो आहे तो उन्हनि जो दिलियूं ॾकी पवंदियूं आहिनि ख़ौफ़ में अल्लाह करीम जी मोहब्बत में तड़पी पवंदियूं आहिनि उन्हनि जे दिलियूं उन्हनि जे दिलनि खां बाद में जेके अखियूं आहिनि उन मथां लुड़क जारी सारी थी वञनि था अल्लाह करीम फरमायो उन जो ईमान वधी वेंदो आहे अल्लाह करीम फरमायो रब करीम ते भरोसो करण वारा हुंदा आहिनि उहे नमाज़ो पढ़ंदा अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा हुंदा ये मौसीक़ी ॻाइण वॼाइण ये ॻाइण आणण नचण वारियूं आणण ये समूरा जेके भी साज़ो सामान आहिनि इन्हनि जी मुयसरी पैसे दौलत सां आहे ॾुकड़नि सां आहे अल्लाह करीम पंहिंजे कुरान पाक में जा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुलहिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह व मन यफ़अल ज़ालिका फउलाइका हुमुल खासिरून ओ ईमान वारो किथे माल औलाद जी मोहब्बत तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां छेड़े न विझे गफ़लत में न विझे छॾे और जिन्हनि माण्हुनि बि ईअं कयो आहे याद रखी छॾियो हे तबाही बर्बादी जो शिकार बणिजी वेंदा अल्लाह करीम जो ही कुरान जी आयत अल्लाह करीम जी ही अतली फैसलो अल्लाह करीम जी ही हकीकी ॻाल्हि आहे त तव्हांजो ईमानी दावा जॾहिं तव्हां अल्लाह करीम के छॾे करे माल औलाद जी मोहब्बत में अची वेंदा अल्लाह जे ज़िक्र खां अल्लाह जी इताअत फरमा बरदारी बान
के छॾे ॾींदा वञा तो पोइ तव्हांजो ईमान अव्हांखे फ़ाइदो कोन ॾेई सघंदो उन वक़्त तव्हीं तबाही बर्बादी वारनि मां थी वेंदा वञा وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول ربي لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين اللہ کریم فرماयो जेकर दौलत अल्लाह जी राह में ख़र्च नथा करियो और दौलत जी मोहब्बत में अची करे अल्लाह करीम के विसारियो था और जेका अल्लाह करीम दौलत अता कई आहे उहा ख़र्च कयो मौत अचण खां पहिरियां पहिरियां जेकर तव्हां मजा को दौलत वारो आहे अल्लाह जी राह में ख़र्च नथो करे इन्हनि ॻाइण वॼाइण मौसीक़ी महफ़िलात में फुज़ूल ॻाल्हियुनि में ख़र्च करे थो इसराफ़ करे थो अल्लाह करीम फरमायो जेॾीमहिल मौत ईंदो ओॾीमहिल इहो मालदार पैसे वारो चवंदो त या रब करीम लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब मूंखे थोरी मोहलत ॾे को कलाक न को ॾींहुं न के हफ़्ता न साल न हो मुसलमानो अॼु केतिरा साल अव्हांखे मूंखे ज़िंदगी मिलियल आहे ही जेका जिस्म कदो क़ामत आहे सही तंदुरुस्त आहे अल्लाह जो केतिरियूं नेमतूं हिन में मौजूद आहिनि पर को बि क़दर न आहे केतिरी दौलत ऐं पैसो असां अल्लाह करीम जे नाफ़रमानी वारे कमनि में कंदा आहियूं ज़ुल्म और ज़्यादती वारे कमनि में ख़र्च कंदा आहियूं केतिरो पैसो अल्लाह करीम जे शरीयत खे मज़ाक बणाइण वारे कमनि में ख़र्च कंदा आहियूं पर यादि रखी छॾियो अल्लाह करीम फरमायो आहे जेॾीमहिल मौत ईंदो चवंदो त असांखे थोरो वक़्तु ॾियो असीं अल्लाह तुंहिंजी राह में ख़र्च करे नेक सालेबाननि मां थी अचो पर रब करीम फरमायो न उन वक़्त कंहिं क़िस्म जी का बि मोहलत कान मिलंदी ओ मुसलमानो वक़्त अचण खां पहिरीं समझदार थी वञो समझी वञो छॾे ॾियो गफ़लत खे छॾे ॾियो इहे गुनाहनि वारा कम ख़ुसूसन इहे मौसीक़ी वारो कम ॻाइण वॼाइण ॿुधण बि छॾे ॾियो पंहिंजे घरनि मां इन शइ जो सिस्टम ख़तमु करे छॾियो जेके मोबाइल भरिया पिया आहिनि उहे डिलीट करे छॾियो घरनि में कार्ड भरिया पिया आहिनि उहे ख़तमु करे छॾियो अॼु खां बाद में अल्लाह करीम सां मोहबत जी दावा कंदे ईमानी मोहबत जी दावा कंदे जेॾीमहिल हिन पिंडाल मां उथो त इहो इंदियो ऐं अज़मी इरादो करियो थो त असां पंहिंजा मोबाइल ख़ाली करे छॾींदासीं अॼु खां बाद में पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे औलाद जी तरबियत में पंहिंजे घर वारनि जी तरबियत में पंहिंजे ख़ुशियुनि जी लम्हात में कॾहिं बि इहा शइ न आणींदासीं त हिन भरे रहमतनि भरे बरकतनि भरे महफ़िलनि खे क़ाइमु कंदासीं अहिड़ा दीनी प्रोग्राम कराईंदासीं जिते अल्लाह ऐं रसूलुल्लाह जो फरमान ॿुधायो वेंदो जिते समूरा अचण वारा बि अल्लाह जी रहमतनि जा हड़ खणी वेंदा हलिया अल्लाह जे बरकतनि जो भरियूं भरे वेंदा हलिया अल्लाह करीम जे माफ़ी जा सआदत भरिया बख़्शण वारा ऐलान ऐं इनामात खणी करे हलिया वेंदा हलिया अॼु खां बाद में असां अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कंदासीं हो मुसलमानो ॿुधी आयो त इहो शैतानी अमल आहे इहो शैतानी कौल आहे इहो काफ़िरनि जो हथियार आहे मुसलमाननि खे दीन खां परे करणु हाणे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हदीस मुबारक ॿुधो फरमाए ला यशरबन्न नासुम मिन उम्मती अल्लाह करीम जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ज़रूर ज़रूर मुझी उम्मत मजा माण्हू पीअंदा छा पीअंदा शराब पीअंदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिर्फ शराब पीअंदा कोन बल्कि पंहिंजो पाण खे शराब वारे आइब खां बचाईंदे मुआशरे में मता केर असांखे घटि वधि चवे तो तूं शराबी आ तूं बेकार आ मता मुंहिंजी इज़त ते केर घटि वधि ॻाल्हाए अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत मजा शराबी ज़रूर पैदा थींदा पर छा कंदा युसम्मूनहा बिग़ैरि इस्मिहा शराब के शराब अची करे कोन पीअंदा चवंदा ही छरो आ ही विस्की आ ॿिया नाला उन्हीअ जा रखंदा मोहम्मद करीम फरमायो युज़फ़ु अला रुऊसिहिम बिल मआज़िफ़ वल मुग़न्नियात मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा मुंहिंजा उम्मती शराबी थी वेंदा शराब पीअंदा उन जा नाला मटाए करे शराब पीअंदा हा मुंहिंजा उम्मती दीन जे बजाए अल्लाह जे ज़िक्र जे बजाए अल्लाह जी इबादत जे बजाए कुरान जी तिलावत जे बजाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम और तरबियत पेश करण जे बजाए अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइमु कंदा खुशियन जे मौके ते माण्हुनि जे गॾु जाणी थींदे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पोइ उहे वेठल हूंदा शराब पी करे वेठा हूंदा ऐं हुते ॻाइण वॼाइण जा
ते गायण वजायण वारियूं मौजूद हूंदियूं गायणियूं ऐं नचण वारियूं भी मौजूद हूंदियूं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वो रब करीम जो दमर एड़न बदबख्त माण्हुनि जे मथां वसी पवंदो यक्सिफुल्लाहु बिहिमुल अर्द व यजअलु मिनहुमुल क़िरदत वल खनाज़ीर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझा उम्मती शराब पीअंदा मुझे उम्मत मजा एड़ा बदबख्तो निकम्मा माण्हू बि थींदा जेके ॻाइण वॼाइण जा शौक़ीन थींदा जेके ॻाइणनि जा नचण वारनि जा शौक़ीन थींदा जेके अहिड़ियूं महफ़िलूं क़ाइम कंदा शराब जी हालत में वेठा हूंदा अल्लाह करीम जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह करीम एड़न बदबख्तन दे नमरजी पवंदो हिकड़न के ज़मीन जे अंदर गर्क करे छॾींदो ॿियनि जूं शिकलियूं मटाए करे किननि खे बांदर करे छॾींदो त किननि खे सुअर करे छॾींदो अम्मी आयशा रज़ियल्लाहु तआला राबिया बि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तो आयशा फी हादिहिल उम्मति खस्फुन व मस्कुन व क़ज़फुन ओ आयशा ही जेका उम्मत एड़ो दौर ईंदो एड़ो ज़मानो ईंदो एड़ा हालात ईंदा जो हिन उम्मत जो शिकलियूं भी चेंज थींदियूं हिन उम्मत जे मथां पत्थरनि जा मींहं भी वसंदा हिन उम्मत जे कुछ माण्हुनि जे अल्लाह करीम ज़मीन में भी गर्क करे छॾींदो अम्मी आयशा छा फरमायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वहुम यक़ूलून ला इलाहा इल्लल्लाह या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेके खतरनाक अज़ाब नाज़िल थींदा ही एड़ा बदवक्त निकम्मा माण्हू जेके ने अज़ाबनि जो शिकार बनबा छा उहे काफ़िर हूंदा अम्मी आयशा रज़ियल्लाहु तआला अन्हा जिन छा फरमायो ते अल्लाह जा हबीब छा उहे ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा हूंदा छा उहे मुसलमान हूंदा छा उहे पंहिंजो पाण खे ईमानदार चवण वारा हूंदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा हा आयशा उहे ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा माण्हू हूंदा ओ मुसलमानो यानी के मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो पाण खे उम्मती सॾाइण वारा हूंदा हिकिड़ी हदीस अगर जे सनदन सहीफ़ आहे पर ॿियूं समूरियूं हदीसूं जेकॾहिं खणूं था जीअं हीअ हदीस बि आहे ला इलाहा इल्लल्लाह बि पढ़ण वारा हूंदा तो के 5 वक्त नमाज पढ़न था के अठ पढ़न था के ईद पढ़न था के जनाज़ो पढ़न था न उन हदीस में अल्फाज आई है ना तो अल्लाह करीम इन्हनि माण्हुनि ते ये 3 अज़ाब नाज़िल कंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछा कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा उहे नमाज़ पढ़ण वारा हूंदा पाण करीमन फरमायो हा उहे नमाज़ पढ़ंदा हूंदा छा उहे रोज़ा रखण वारा हूंदा नबी से फरमायो हा रोज़ा भी रखण वारा हूंदा छा उहे ज़कात ॾियण वारा हूंदा नबी से फरमायो हा उहे ज़कात ॾियण वारा भी हूंदा ऐं इन्हनि अमलनि सां मोहब्बत करण वारा भी हूंदा उन जे बावजूद भी इन्हनि जूं शिकलियूं सुअरनि में भी चेंज थींदियूं खिंजीरनि में भी चेंज थींदियूं अल्लाह जे तरफ़ां पत्थरनि जा मींहं भी वसंदा ऐं इहे अहिड़ा माण्हू हूंदा जेके ज़मीन में भी कारून जीअं गर्क कया वेंदा ज़मीन उनखे ॻीह वठंदे अल्लाह जा हबीब उन जो ॾोह कहिड़ो हूंदो उन जी ग़लती कहिड़ी हूंदी उन जो कसूर कहिड़ो हूंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त इहे ॻाइण वॼाइण जा शौक़ीन हूंदा मुसलमानो हिकिड़े पासे समूरा नेकियुनि जा अमल बि कयूं था पर क़िस्मत सां ख़ुशियुनि जा मौक़ा अचनि था तो उन्हनि में जेकॾहिं इहे शयूं आगियूं ख़बर आहे त कहिड़ी महफ़िल में असीं अल्लाह जो अज़ाब जो शिकार थी वञूं अञा उन्हीअ खां पहिरियां अल्लाह रब्बुल आलमीन जे फरमान के मनी दे सिदके दिल सां उन ते अमल कंदे पंहिंजी इस्लाह करे छॾियूं जो अज़ाब जे बजाय असां अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमतनि जा मुस्तहिक़ बणिजी वञूं हलिया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खोड़ सारी हदीसूं आई पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आखिरी हदीस बयान करे पंहिंजी ॻाल्हि ख़तम कंदुसि तो दुनिया में तेरनि बदबख्तनि निकमनि जा जेके शैतान जा पैरोकार बणिजी वेंदा हलिया काफिरनि जा पैरोकार बणिजी वेंदा हलिया दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन
जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बा आवाज मलऊन आहिन लानती आहिन जिनन बिनी आवाजन ते अल्लाह जी लानत वसंदी रहंदी आहे। हिकिड़ो त गम ऐं दुख जे वक़्त आहो पुकार करण आहो बका करण पंहिंजो पाण खे धक हणण ऐं पंहिंजा कपिड़ा फाड़ण पंहिंजे मथे में मिटी विझण ऐं जहालत वारियूं ॻाल्हियूं करण। नबी से फरमायो त आहिनि इन्हीअ वक़्त ते अहिड़ा आवाज़ अहिड़ी हालत अहिड़ी कैफ़ियत करण वारनि ते अल्लाह जी लानत वसंदी आहे। ऐं ॿियो आवाज़ उहो जो माण्हू ख़ुशी जे वक़्त इहो शैतानी आवाज़ हलाए थो ओॾी महिल अल्लाह रब्बुल आलमीन जी लानत वसंदी आहे। अॼु गाॾी हलायूं पिया मुसाफ़िरी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो सफ़र अदाब जे टुकड़े में जा हिकिड़ो टुकड़ो आहे सफ़र। अॼु मुसलमान गाॾी हलाए वञे पियो रिक्शा आहिनि ट्रैक्टर आहिनि वैन आहिनि बसियूं आहिनि पर मोटरसाइकिल वारा भी हींअर स्पीकर लगायो वञनि फटन वारा गॾ गाननि वारा मोबाइल में फुल गाना हलायो वञनि पिया। अल्लाह जी लानत हर वक़्त गॾु ई गॾु आहे। अल्लाह से नाराज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी नाफरमानी आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरी कबात बयान कई आहे इन अमल जी। ॿुधी आयो हदीसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत वारे ॾींहुं ए रुसवा ज़लील त थींदा पंहिंजी जगह ते पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन इस्तमा इला कैनतिन सुब फी उदनैहि यौमल क़ियामत लानुक। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके गाननि जा शौक़ीन आहिनि मौसीक़ी जा शौक़ीन आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत वारे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जी बारगाह में मशर मैदान में जॾहिं ये गान वॼाइण जा शौक़ीन गाननि जा शौक़ीन उते हाज़िर थींदा। मोहम्मद करीम फरमायो उन क़यामत वारे ॾियारे ते ट्रामो बाह जहन्नम जी बाह मजा तपाए करे भड़काए करे गरम करे टशकाए करे उहो अहिड़नि गाननि ॿुधण ऐं ॿुधाइण वारनि जे कननि में विधो वेंदो। ओ मुसलमानो अॼु जेकॾहिं वेझंदे ही थधो पानी आम पानी पंहिंजे कननि में पइजी वेंदो आहे जो कहिड़ी हालत थींदी आहे। इन पानी के भी कढण जा असबाब मौजूद आहिनि दवाऊं दारूं मौजूद आहिनि पर मशर जे मैदान में जना अल्लाह रब्बुल आलमीन न मरियल हूंदो। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो क़यामत वारे ॾींहुं अल्लाह करीम एतिरो गज़बनाक हूंदो एतिरी कावड़ में हूंदो जो उन खां पहिरियां न करे अल्लाह करीम एतिरी कावड़ कई हूंदी न उन खां बाद में अल्लाह करीम एतिरो कावड़बो एतिरो रब्बुल आलमीन दमर में हूंदो एतिरो अल्लाह करीम जो गज़ब हूंदो नाफरमान अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत खां गाफिल माण्हुनि जे मथां। ऐं जेके गाननि जा शौक़ीन हूंदा मौसीक़ी जा शौक़ीन हूंदा उन्हनि जे लाइ इहो अदाब हूंदो जो ट्रामो जहन्नम जी बाह मजा तपाए करे गरम करे उन्हनि जे कननि जे अंदरि विधो वेंदो। अॼु मुसलमान नौजवान हेडफोन हयो वेठा अंदरि ज़ोर घुसियो वेठा अंदाज़ो लगायो मुसलमानों नौजवानों पंहिंजी इस्लाह करियो। ही हयाती ही ताकत ही जवानी ही वक्ती तौर है ये अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां अज़ीम नेमत आहे। इन जो कदर कयो। अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमा बरदारी में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। अल्लाह करीम का दुआ है कि जेके मूं क़ुरान हदीस मां नसीहतूं पेश कयूं अल्लाह करीम असां सभिनी खे सिदके दिल सां मञण सम्झण पंहिंजी औलाद जे घर वारनि जी इस्लाह करणी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं ख़ुशी जे मौक़नि ते अहिड़ियुनि शयुनि खे न विसारणु खपे। अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तरीक़े मुताबिक़ असांखे ख़ुशियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन जज़ा ख़ैर ॾे ही प्रोग्राम करण वारनि मुआविनीन खे इंतज़ामिया खे जिन्हनि बुज़ुर्गनि कोशिश कई आहे अहिड़े सियारे में अहिड़ी महांगाई में ऐं फसलनि जो को लहण जो टाइम भी कोन्हे को जिते सभु को पंहिंजे ख़र्चनि में पूरो आहे इन टाइम ते कोशिश करे ही हिकु अल्लाह जी रहमतन बरकतन भरी मजलिस ऐं महफ़िल कायम कई आहे। अल्लाह से सभिनि जो कोशिशूं काविशूं क़बूल मंज़ूर फरमाए। आमीन। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।